सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण इमरान खान जे ख़िताब ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त इमरान खान जहिड़ो बुज़दिल ऐं मुनाफ़िक़ ॿियो केर बि नथो थी सघे। माण्हू जहाद जो टच ॾेई अवाम जे जज़्बनि सां खेॾी रहिया आहिनि ऐं खेनि इस्लामाबाद ते हमला करण ते मजबूर करे रहिया आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण चयो त पीपल्स पार्टी अमन ऐं जमहूरियत जी जिदोजहद ते यकीन रखे थी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणीअ में सियासी लांग मार्च पंहिंजी मंज़िल ते पहुची वियो। डी चौक असांजी मंज़िल न हुई। शरजील इनाम मेमण चयो त संदन लांग मार्च जो मक़सदु इस्लामाबाद ते हमलो करण न हो, न ई इदारा संदन टारगेट हुआ। हुन चयो त ऑडियो लीक थियण खां पोइ बेहरूपिया शख़्स जे चेहरे तां पर्दो लही वियो आहे। इमरान खान मनी लॉन्ड्रिंग, हॉर्स ट्रेडिंग ऐं करप्शन जो जवाबु ॾिए। संदसि चवणु हुयो त बुज़दिल लांग मार्च जी तारीख़ जो ऐलान छो नथा कनि। रोज़ टीवी ते अची ब्लैकमेल करण जी नाकाम कोशिश कंदा रहनि था, पर को बि तव्हांजी ब्लैकमेलिंग में न ईंदो। समूरा इदारा आइन ऐं कानून तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे रहिया आहिनि। शरजील इनाम मेमण वधीक चयो त सिंध पुलिस जा समेत जवान इमरान नियाज़ी जे इस्तक़बाल लाइ इस्लामाबाद पहुची रहिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर वाक़े आगाह कयूं। सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमण चयो आहे त मार्च जो मक़सदु इस्लामाबाद ते हमलो करण न हुयो, न ई इदारा संदन टारगेट हुआ। हुन चयो त ऑडियो लीक थियण खां पोइ बहरूपिया शख़्स जे चेहरे तां पर्दो लही वियो आहे। इमरान खान मनी लॉन्डर, हॉर्स ट्रेडिंग ऐं करप्शन जो बादशाह आहे।